अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो कुंज न्यूज़ में सभिनी खे भलीकार चऊं था। कुंज न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। पूरी दुनिया में वर्ल्ड इम्यूनाइज़ेशन वीक मल्हायो पियो वञे, जंहिं सिलसिले में तालका दौर जे मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर अमीर अहमद अब्बासी पारां RHC दौर में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में DHO शहीद बनज़ीराबाद डॉक्टर मोहम्मद उमर जमाली, सुप्रीडेंट वैक्सीनेशन अब्दुल मजीद लुंड डाहिरी समेत डॉक्टरन ऐं शहरनि शिरकत कई। प्रोग्राम के खिताब कंदे DHO डॉक्टर मोहम्मद उमर जमाली, ज़िले के सुप्रीडेंट वैक्सीनेशन अब्दुल मजीद लुंड, वैक्सीनेटर जान मोहम्मद जमाली बिन खिताब कंदे चयो त दुनिया में मौजूद विचड़ंदड़ 11 ख़तरनाक बीमारियों ॿारनि जी TB, पोलियो, खनाक, कारी खंघ, तशनज, कारी कामिण, निमोनिया, उरड़ी, दस्त, टाइफाइड, गर्दन तोड़ बुखार बाबत माण्हुनि में सुजाॻी पैदा करणी आहे। उहे बीमारियूं तमामु ख़तरनाक विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि। माण्हुनि खे एहतियात करणी पवंदी, जॾहिं त डॉक्टरनि ऐं शहरनि पारां अवेयरनेस रैली पिणु कढी वई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो कुंज न्यूज़।